हिकिड़ी अजीब रिवायत मुझे साम्हूं आई आहे। तवज्जो कयो त ॿुधायां। अल बिदाया वन निहाया में हाफिज इब्न कसीर रिवायत आंदी आहे। मौजज़ातुन नबी किताब में इहा रिवायत अल खसाइसुल कुबरा में इमाम सुयूती रिवायत इहा आंदी आहे। मवाहिबुल दुनिया वाली इहा रिवायत आंदी आहे। इमाम इब्न असाकिर तारीख दिमश्क में यह रिवायत आई है। हजरत अबू अब्दुल रहमान सुलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे, लम्मा फतह अल्लाह नबीयहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैबर। जने अल्लाह ताला अपने नबी जे हथारों खैबर जो किलो फतह कयो। खैबर की जंग फतह थी। खैबर में यहूद हुआ हुआ। खैबर यहूदन जो वतन हो, यहूदन जो मुल्क हुयो, यहूदन जो बस्तियों, यहूदन जा किला हुआ। पर अल्लाह मदीने वाले वीर जे हथा खैबर फतह कयो। सब का वॾो किलो जेको कमूस वारो, कमूस जो किलो जंहिंमें मरहब रहंदो हो, या त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मरहब खे गफ़ा करण वारो किलो कमूस जो फतह करण वारो चओ मौला अली हैदर करार अमीरुल मोमिनीन इमामुल मुस्लिमीन अली मौला अली मौला अली मौला। हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन चो अली मौला अली मौला। जॾे खैबर फतह थियो, यहूद जा माल गनीमत हथ आया। सोन चांदियूं उठ घोड़ा खच्चर गड्ढ जानवर इंसान कैदी कैदियाणियूं अमवाले गनीमत हथ आया। उन्हनि माले गनीमत जे अंदर मुंहिंजा दोस्तो खच्चर भी हुया। उन्हनि माले गनीमत में घोड़ा भी हुया। उन्हें माले गनीमत में दराज गोशियां उहे भी हुया। हिकिड़ो गॾु हुयो जंहिंजो रंग कारो हुयो। जानवर गनीमत जा माल साहबा ॿधनि पिया, पर उहो कारड़े रंग जो जानवर डोड़ंदो मुंहिंजे दिल पर नबी जे अॻियां अची पेश पियो। थारियल जानवर पंहिंजे मालिक खे ॾिसंदो आहे त डोड़ी मालिक जे वेझो ईंदो आहे। तव्हां मूंखे जानवर धारिया उन्हनि खे ख़बर आहे। मालिक खे जानवर कीअं सुञाणंदो आहे तव्हांखे ख़बर आहे। उहो जानवर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे करीब आयो आहे। फकल्लम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हिमार फकल्लमहुल हिमार। मदीने वाले मीर उन्हें गड्ढे सां ॻाल्हायो, गड्ढ वरी मदीने वाले मीर सां ॻाल्हायो। सॼो लश्कर पियो ॾिसे त गॾु पियो अरबी ॿोली में मदीने वारे मीर सां ॻाल्हाए ऐं हुज़ूर पिया उन दराज़ गोश सां ॻाल्हाइनि। सुणे हबीब उन खां पुछो मां इस्मुक तुंहिंजो नालो छा? काल यज़ीद इब्न शिहाब या रसूल अल्लाह। ए अल्लाह जा रसूल, शहाब जो पुत्र आया, यज़ीद मुंहिंजो नालो आहे। यज़ीद पुत्र शहाब जो इहो मुंहिंजो नालो आहे। साईं फरमायो त भला हे मूंखे डोड़ंदो वेझो वेझो
सुञाणी दो जाम के साईं खुर्शीद शाह की खुशामदी साईं फरमाइन था छा मुखे सुञाणी थो आऊं के रहा ही जो मुने में छो आयो ही जे मालिक पंजे दे जानवर करीब दुआ ये मुसा पंजाए पवे खड़ाए पकई थई फकल्लमहुल हिमार वो जानवर मुझे दिल पर नबी सा गालाए चोन लगो अखरजल्लाह मिन नस्ल जद्दी सित्तीन हिमारन कुल्लुहुम लम यरकबहुम इल्ला नबी अन्ना मुझे है हमें ठगी अन्ना है करो बेरो सुभान अल्लाह वो जानवर सोचे या रसूल अल्लाह मुझो जे को नस्ल आसा गदहन वारो नस्ल मुझे नस्ल मा 60 गदह एड़ा पैदा थी चुका है ने जनते अल्लाह दे नबी सवारी कई हुई सवारी कई हुई लम यरकबहुम इल्ला नबीयुन उन्हनि 60 जानवरनि ते आम माण्हू को बि न चढ़ियो त वरी चढ़ण ॾींदा हुया उहे 60 जानवर अल्लाह जे नबीअ जी सवारी पया ओ या रसूल लम यबक मिन नस्ल जद्दी गैरी वला मिनल अंबिया गैरुका या रसूल अल्लाह मुझे नस्ल मजा मा आखिरी जानवर बचो आया मुझे नस्ल में हर को जानवर न बचोआ मुझे दादे जी पीढ़ी जे मुते तंग थिया ऐ नबियन में अमा आखिरी नबी आया मा जानवरन में आखिरी जानवर आया या रसूल अल्लाह मा हिन डी जेला सिकंदो हुसे त कदे वो दिहाड़ो ईंदो कदे मोहम्मद मीर खैबर फतेह कंदो यहूदन का आचो थींदुसि मुझो सार मुझे मथा चढ़ंदो या रसूल अल्लाह जेके 60 जानवर मुझे नाटक मां पैदा थिया के नबीअ खां सवा उन्हनि ते ॿियो के चढ़ी न सघियो हुयो या रसूल अल्लाह पंहिंजे नस्ल जो आख़िरी जानवर आया ऐं अवां वरी नबीअनि मां आख़िरी नबी आयो या रसूल अल्लाह ओ मुझे सुना हबीब अतवक्कउ का अंतर कबनी मुझे मन में या आसा जो मुझे कुर्बदार करीम मुते सवारी कंदो या रसूल अल्लाह कुंतु कबल कल रजुलन यहूदियन अवा खाद में या रसूल अल्लाह हिकड़े यहूदी वट हुयुसि यहूदी वट रहंदो हुयुसि उहो लांग वराए मुते चढ़ण जी कोशिश कंदो हो थोड़ो करे केराईंदो हो ओ जानवर मुते चढ़ण जी कोशिश कंदो हो चांदो ते जानवर आहिन ते चढ़ा या रसूल अल्लाह मान के उपतो करे केराईंदो हुयुसि तू मुते चढ़ी नथो सघी को दुनिया जो माण्हू मुते चढ़ी नथो सघे मां सवारी आखिरुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जेको खत्म नबूवत जो मुनकिर आहे न इन कादे जो जानवर जो भलो जेको सुञाणे पियो त मदीने वारो खातमुन नबीयीन जो मदीने वारो साईं हुजूर का बाद में ॿियो को नबी थियणो न आहे या रसूल अल्लाह उहो मालिक मुते चढ़ण जी कोशिश कंदो वकुंतु ओ सिर भी अमतन मां ॼाणी वाणी ने के केराईंदो हुयुसि त जीअं वरी न मुते चढ़े वकान युजी बदनी वो यबरब ज़हरी या रसूल अल्लाह मुझो खाधो बंद कंदो हो पानी बंद कंदो हो मुझे पेट ते
मुझे पुठीअ ते लकुण हणंदो हो त मुंहिंजो जानवर मूंखे छो नथो चढ़ण ॾे या रसूल अल्लाह मूंखे बुखारो रखे सज़ा ॾींदो हो लखियूं हणी सज़ा ॾींदो हो त मुन माने के पाण ते चढ़ण ॾियां पर मां त सवारी हसनैन जे नैना जी आया अमा कपोला नबी बदी हुजूर अनवर रसूल अकरम हबीब आजम अमाई हादी अमाई अमाई अव्वल अमाई आखिर अमा कपोला नबी अमाते नबूवत खत्म खुदा कई अमा कपो को नबी न थींदो अमाते नबूवत खत्म खुदा कई अमा कपो को नबी न थींदो जे इहो यार मेहरबानी करे अल्लाह वास्ते जान छॾी बांग तो बजाए ये लगाम दिए चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अमाते नबूवत खत्म खुदा कई अमा खपो को नबी न थींदो जे ईंदो ईसा छॾे कलीसा जे ईंदो जे ईंदो ईसा छॾे कलीसा अवां ते कलमो पढ़ाए हादी रसूल अकरम हबीब आजम अवां हादी अवां महदी जो कादियानी कटो काबर जो कादियानी जो कादियानी कटो काबर उनियत लानत अरोज पवनी हबीब अकरम नबी आजम अमाई हादी अमाई महदी साईं फरमायो त मुखा पोटी हथ चालैंदा प्रिय मुड़ाईंदा कुल्लुहुम यज़अमु अन्नहु नबीउल्लाह वे प्रियन मां हर को दावा कंदो मां नबी आहियां मां पैगंबर आहियां साईं फरमाईंदा अना खातमुन नबीन ला नबी बदी मां मोहम्मद करीम हर नबी के पुजानी वारो आया हाणे मुखा बद में क़यामत ताईं ॿियो कोन बि ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत और सहाबिए नबी और सहाबिए नबी सुभान अल्लाह ओ जानवर सोचे या रसूल अल्लाह मुझे मालिक मुखे बुखारो रखंदो हो उन्यारो रखंदो हो मुझे पुठीअ खे कुटींदो हो मुझे पेट ते मारींदो हो लछू वणंदो हो त मूंखे स्वार थियण दे पर हबीब मां ख़त्मे नबूवत जो गुलाम आहियां के मुनकर के दुश्मन के पंहिंजे करीब भी अचण न ॾींदो सबक ॾेई वियो सुञण खे तू कादियानी सां यारी रखी सदाई मुसलमान वरी उन्हनि सां तुंहिंजी यारी उन्हनि सां उथण वेहण उन्हनि जे कचहरियुनि में वञण न मिठा ज़ेब नथो ॾे वाइदो कर कंहिं बि कादियानी सां यारी
थदो थदो ॻाल्हायो सभई वाइदो कयो के बि कादियानी सां असांखे यारी आहे रखणी उन्हनि जी ॻाल्हि नाहे ॿुधणी इमाम आज़म त हीअं फरमायो आहे ओ जे नबूअत जी दावा करे मां नबी आहियां उनखे ईअं चवे त भला नबी आहीं त मौजज़ो ॾेखार ईअं चवण बि कुफर आहे उनको मौजज़ो घुरण इहो बि कुफर आहे माना उनखे नबी मञे थो तॾहिं त उनखे मौजज़ो थो तलब करे जेको चवे नबी आहियां चई त तूं चचाल आहीं कूड़ो आहीं ठग आहीं मकार आहीं फिरेबी आहीं मुंहिंजो नबी त मदीने वारो हुन जानवर वारी ॻाल्हि यादि अची साईं फरमायो से तुंहिंजो मालिक तोसां कहिड़ो रवैयो रखंदो हो या रसूल अल्लाह मूंखे चवंदो मूंखे सुवार थियण ॾे मूं चयोमांसि असांजे नस्ल जा सठ सासी नबीअनि जी सुवारी पढ़िया मां आख़िरी पंहिंजे नस्ल जो आख़िरी सां सादार आहियां हाणे मुंहिंजे मथां चढ़ंदो त मिठो मोहम्मद करीम या रसूल अल्लाह मां पंहिंजे वॾड़नि खां ॿुधो त ख़ैबर मुहम्मद मीर फतह कंदो पोइ असांजे नस्ल जो जेको आख़िरी जानवर हूंदो मुहम्मद मुस्तफ़ा उन जी सोना नबी उन्हनि ज़माननि खां वठी तुंहिंजी सिक में हुयुसि त कॾहिं दिल पर मुहम्मद करीम ईंदो त उन जी सवारी सुभान अल्लाह महबूब उन जी सिक आस पूरी कई हुजूर उन ते सवारी कई पोइ साईं फरमायो तुंहिंजो नालो यज़ीद बिन शुहाब यज़ीद नालो सुठो न आहे मटाया आहे नालो रखियोसि याफूर छा इहो त नालो यादि रखिजो छा नालो रखियोसि यज़ीद मां याफूर साईं फरमायो तुंहिंजो नालो रखां थो सम्मईतुक याफूर तुंहिंजो नालो अॼु मूं रखियो आहे याफूर ओ हुजूर जन सदक या याफूर ओ याफूर त उहो ॻाल्हाए चवण लॻो लब्बैक या रसूल अल्लाह करे त लब्बैक द आशिक चवंदा हे लब्बैक छा इहो कहिड़ो नारो खणी खयो अथव पुट हे नारो आशिकनि जो फासिकनि जो नारो न आहे इश्क वारा जेके सुञाण वारा उहे नारो हणंदा लब्बैक हुजूर जन उन्हें जानवर के ता पुछन काल तश्तहिल इनास छा तोखे शादी जी ख्वाहिश आहे तोखे शादी कराइजे काल अल्लाह अर्ज़ की या रसूल अल्लाह मूंखे शादी वादी कोन खपे तुंहिंजी गुलामी सोना नबी तुंहिंजी गुलामी फकान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यरकबहु लिहाजतिही हुजूर जन कॾहिं दरबार वेंदा न त उन सासीअ ते सवार थी निकिरंदा हुया उन जी आस रब पूरी कई फैदा नज़र आनो बास बिही इला बाब الرجل फयाति الباب फयक़रअहु बिरअसिही तवज्जो कयो त मां तर्जुमो कयां हुजूर जन के घुराइणो हूंदो हो न के सॾाइणो हूंदो हो त हुजूर जन फरमाईंदा याफूर चवंदो लब्बैक साईं फरमाईंदा फलाणे माण्हू खे वठी आ बिलाल खे वठी आ हितों जो भॼे त उन असाबी जे दर ते वञी हीअं डहूं हणे पंहिंजो मथो उन जे दरवाज़े तां हणे जेॾी महिल उहो दर खोले त हे दर केरु थो खड़काए बीठो दर ते ही थिबको छाजो आहे ॿाहिरि निकिरे ॾाटो हेठि करे वरी मथे करे इशारो करे चवंदो तोखे मुंहिंजो सुहिणो नबी
सुभान अल्लाह। ये हदीस मां चैन किताबन जा हवाला दिनन अल बिदाया वन निहाया, मौजज़ातुन नबी, खसाइसुल कुबरा, मवाहिबुल दुनिया, शरह शिफा ऐं से तारीख दिमश्क, इन पंजनी किताबन में या रिवायत वो सासी वो जानवर मुस्तफा जो चयो वनी जेके घुराइणो मोन के घरों वठी साईं जी खिदमत के जिनके को कम चवंदा वो कम करे। हाँ नौकरी बेड़ी हुक्म यार जो मिले, महबूब जो आर्डर मिले, तो वो सासी वो सादार वो जानदार मुझे दिल पर मोहम्मद के लफ्ज़न के समझे अमल करे दिखारे। तू तो इंसान ही, तू तो आशिक़ रसूल ही दादू वारा। महबूब जो सद मिले तो लबैक चेबी या न चेबी, सद मिले तो अमल कबो या न कबो, फरमान मंजबो या न मंजबो। लेकिन महबूब जो फरमान मंजण वारा हथ तो मदद करो। सुभान अल्लाह। आई फयकरहु बिरअसिही, उन जो दर वनी पंहिंजे मथे का खड़काईंदो हो, पैदा कर जइले साहिबदार घर धणी बाहर निकरंदो हो, औमा इलही अन अजिब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हें के इशारो करे चवंदो त रसूलुल्लाह सजो थी हल। ऐं उन जानवर के जानवर जो न्यापो जने माण्हू हो ॿुधंदो हो त उहो बि चवंदो लबे। महबूब जो सॾु खणी अचण वारो भली खणी जानदार आहे, पर सॾण वारो केरु आहे? महबूब जो पैगाम खणी अचण भली कारो हबशी गुलाम तारड़ो छो न हुजे, पर पैगाम मदीने वारे जो आहे सॾु मञबो, चयो मञबो। दादू वारा ॻाल्हायो, चयो मञबो। सुभान अल्लाह। पोइ फलम्मा क़ुबिदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जने हुजूर जन दुनिया ता पर्दो कयो न, उहो जानवर मदीने जे घिटण में रोंदो पियो वञे। वो सासी मदीने जे घिटण में केॾी महिल हेॾे ड्रोड़े, केॾी महिल हेॾे ड्रोड़े, अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया। जाइल बि कान ले अबिल हैसम बिन नहबान फतरदा फीहा फसारत कब्रुहु जज़अम मिन्हु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ो शख्स हो अबू हैसम बिन नहबान, उन जो खूह हुयो, वो जानवर आयो उन खूह जे किनारे ते बि रोई 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 बेहाल थी खूह में किरियो, वो खूह उन जी क़ब्र बणी। माना हुजूर जी जुदाई वो सासी सही न सघियो, हुजूर जो विछोड़ो वो जानवर सही न सघियो, हुजूर जे जुदाई में उन खूह में किरियो ऐं दम परवास थी। मिठा तू त इंसान आ, मदीने वारे साईं जी मोहब्बत रखण वारो आ, कीअं न इश्क वारे जा ॻोढ़ा वहंदा मुस्तफा जी मोहब्बत में, इश्क में, प्यार में, कीअं न गुलामी कंदो जे दिल मदीने वारे मीर सां लाथी हूंदी। ओ दिलड़ी ॾिनम जा तोखे वापस वरण दी नाए, दिलड़ी ॾिनम जा तोखे वापस वरण दी नाए, सिर जो कयो मुसौदो हाजत पुछण जी नाए। या रसूल अल्लाह दिलड़ी ॾिनम जा तोखे या वापस वरण दी नाए, सिर जो कयो मुसौदो हाजत पुछण जी नाए। पर तो साम जाल के सिब में पीण दी नाए, सिर जो कयो मुसौदो हाजत पुछण जी नाए। दादू वारा जिस्म भली दादू में हुजे पर दिल मदीने, हथकार सा दिल यार सा। दुनिया जो कम कयो, व्यापार कयो, ज़ालू बार बच्चा औलाद अयाल रोजी रोटी कमाण धंधो पोरियो सब कुछ कयो, पर दिल मदीने वाले।
खुदा जाने जिंदी दिल मदीने वाले सां लगी वही न उन्हें जेला दुनिया पर आबाद उन्हें जी दुनिया की इज्जत चाहियो था न कुशादी रोजी चाहियो था न दुनिया के अंदर तवा के कुशादी रोजी मिले इज्जत जो अजो मिले कुशादी रोटी रोटी मिले मुस्तफा जा दर्जा गुलाम जेके थींदा है न रब उन्हनि के हिते भी इज्जतूं कब्र में भी इज्जतूं आखिर